कश्मीर कंथकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचड़। मुल्क अंदर महांगाई जो तूफ़ान ना आयल हुक्मराननि जे ग़लत पॉलिसियुनि जे करे थी आहे। बिजली जे ॻरनि बिलनि अवाम जी जेल चिॿी करे छॾी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मीर असगर खान चाचड़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन वधीक चयो त बिजलीअ जो हथरादो बहिरान पैदा करे सोलर जे कारोबार खे हुकूमत हथी ॾियणु चाहे थी। हुन चयो त ज़िले कश्मीर कंथकोट जो अमन तॾहिं मुमकिन आहे जॾहिं ग्रैंड ऑपरेशन ॾोहारियुनि ख़िलाफ़ थींदो। असां चाचड़ बिरादरी समेत इलाइक़े जे हर माण्हूअ जी हिफ़ाज़त करण खे पंहिंजो फ़र्ज़ सम्झूं था। ॾोहारी माण्हुनि जो को बि दीन धर्म न आहे ऐं हू ग़रीब पुरहत खे अगवा करे उन्हनि खे भोंग तलब कनि था, जेको अमल मुसम्मत जोॻो आहे। मीर असगर खान चाचड़ हिकु सवाल जे जवाब में चयो त कश्मीर ज़िले खे खंडरात में तब्दील करण जा ज़िम्मेवार तरजा चूंडियल नुमाइंदा आहिनि। मुंहिंजे ॻोठ जो मेन रस्तो जो टके जो कम भी न थियो आहे ऐं ठेकेदार पैसा भी हड़प करे विया आहिनि। अवाम खे हाणे सुजाॻ थियणु घुर्जे, हू पंहिंजा हक़ खसे भी वठनि।